कराची पुलिस पारां सेहत खाते जे मुलाज़मन ते तशद्दुद ख़िलाफ़ सॼी सिंध जे इस्पतालुनि में ओपीडीज़ जो बाइकॉट कयो वियो। सेहत खाते जे मुलाज़मन जा मुतालबा मंज़ूर न थियण ऐं कराची में एहतजाज कंदड़ मुलाज़मन ते पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। कराची में सिंध सेक्रेटरीट आॾो एहतजाज करण जे ॾोह में 12 अॻवाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां पोइ सेहत खाते जे मुलाज़मन में कावड़ जी लहर आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास समेत मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में डॉक्टरनि ऐं अमले अॼु सुबुह जो ओपीडीज़ जो मुकमल बाइकॉट करे छॾियो। उन खां पोइ रैलियूं कढी इस्पतालुनि जे गेटनि आॾो धरणा हंया विया, जॾहिं त अस्पतालुनि जे वार्डनि में बि 2 वॻे ताईं ड्यूटियुनि जो बाइकॉट कयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त सेहत खाते जे मुलाज़मनि जा मुतालबा मञण बदिरां हुकूमती ॾाढ करणु मुज़म्मत जोॻो अमल आहे। फ़ौरी तौरु गिरफ़्तार मुलाज़मनि खे आज़ादु करे केस ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज वधीक शिदत इख़्तियार करे सघे थो।